नाज़रीन, दादो में वधीक 12 ॼणनि खे कोरोना जी तस्दीक थी आहे, जंहिं बाद ज़िले में मुतासिर मरीज़नि जो अंग वधी 192 थी वियो आहे। तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां गॾु लाइन ते मौजूद आहे दादो मां मेहरान टीवी जो रिपोर्टर नवीद कुरैशी। जी नवीद, तफ़सीलनि खां आगाह कजो। जी, दादू शहर जे अंदरि असांजे ज़िले जे अंदरि जेको कोरोना जी जेका वबा आहे, बीमारी में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिर्फ़ु दादू शहर जे अंदरि हिन वक़्तु जेको कोरोना जे मरीज़नि जो जेको तइदाद आहे, जेके अॼु 12 मरीज़नि खां पोइ जेको 96 माण्हुनि जो अंग थी वियो आहे। जॾहिं दादू शहर में सूरत हाल इहा आहे त हिन वक़्तु ज़िले इंतिज़ामिया या हेल्थ खाते पारां के बि उपाउ न वरिता विया आहिनि ऐं माण्हू हिन वक़्तु ख़ौफ़ में वरितल आहिनि। माण्हुनि जो चवणु आहे त असांखे ख़ौफ़ आहे असांखे हिन बीमारी किथे थी वञे, पर ज़िले इंतिज़ामिया पारां के बि अहिड़े क़िस्म जा उपाउ न वरिता विया आहिनि ऐं न ई का अहिड़ी क़िस्म जी का ॻाल्हि ॿुधाई वई आहे, को माण्हुनि खे उजागर करण लाइ सजाग करण लाइ का ॻाल्हि कई आहे। पर मां तव्हांखे एतिरो ॿुधायां माण्हू पंहिंजी मदद पाण त घरनि ताईं मदद थी विया आहिनि ऐं हिन बीमारी जे ख़ौफ़ सबबि माण्हुनि जो चवणु आहे त असां घरनि ताईं मदद आहियूं, उनजे करे त हीअ बीमारी असांजे घर जे माण्हू खे लॻी वञे। जी नवीद, तव्हांजी महिरबानी।